अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व स्वहाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अम्बतत सबअ सनाबिला फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। हिन आयत सबूरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे मुतलिक़ इरशाद थो फ़रमाए जेके पंहिंजे मालनि मां अल्लाह जी राह में ख़र्च कनि था। हिकिड़ी इबादत बदनी इबादत आहे, ॿी इबादत माली इबादत आहे। माली इबादत जे अंदरि के वाजिब आहिनि, के फ़र्ज़ आहिनि ऐं का इबादत नफ़ली आहे। यानी ॿिन्ही सूरतुनि जे अंदरि अल्लाह जे हुज़ूर जे अंदरि बानो पेश थिए, बदनी इबादत बि करे ऐं माली इबादत बि करे। पोइ अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन आयत सबूरी जे अंदरि उन माली इबादत जो मिसाल ॾिए थो पियो त मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह, मिसाल उन शख़्सनि जो जेके पंहिंजे मालनि खे अल्लाह जी राह में ख़र्च कनि था। कमसलि हब्बतिन, उनजो मिसाल ईअं आहे जीअं को हिकिड़ो दाणो हुजे, अम्बतत सबअ सनाबिला, जेको 7 संगनि खे ॼमाए, फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्ब, ऐं हिक संग जे अंदरि 100 दाणा। वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशाअ, जेकॾहिं अल्लाह ताला घुरे त उनखे ॿीणो बि करे सघे थो। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह ताला कुशादे इल्म वारो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मिसाल ॾेई फ़रमाए थो पियो जे हिकिड़ो दाणो ॿिज जी तरह सां ज़मीन जे अंदरि जॾहिं हारी पोखे थो पियो, लाज़िम न आहे त उन हिकिड़े दाणे मां हिकिड़ो सलो पैदा थिए, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमायो उहो हिकिड़ो दाणो जॾहिं 7 सला ॼमाए थो पियो, जॾहिं 7 संग उन मां ठहनि था पिया ऐं हिक दाणे जे अंदरि 100 दाणा हुजनि, यानी हिकिड़े दाणे जे बदिले में 700 दाणा थी पवनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमायो इहो मिसाल उन शख़्सनि जे वास्ते आहिनि जेके पंहिंजे माल मां अल्लाह जी राह में ख़र्च कनि। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं चाहे त इहा हद मुक़ररु न आहे त 700 ई ॾींदो, पर त फ़रमाए त न, जेकॾहिं अल्लाह जी ज़ाते बाबरकात चाहे त इन खां ॿीणो बि करे ॾेई सघे थो। यानी इन जी मोट ज़रूरी आहे, मोट ज़रूरी मिलंदी ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पाण में अता फ़रमाए। अल्लाह जी राह में ख़र्च करणु जो नफ़्स जे लाइ हिकिड़ी वॾी मुसीबत आहे, वॾी आफ़त आहे। माल कमाइणु ॾुखियो आहे, वरी उन सां दिलि ॾेई जॾहिं माण्हू वेहे थो पियो त उन में उहा तौफ़ीक़ नथी रहे, पर हीअ हिकिड़े नफ़्स सां जंग करणी आहे जेको पंहिंजे माल मां हिकिड़ो हिसो कढी अल्लाह जी राह में ख़र्च करे थो। अॻिते इरशाद फ़रमाई त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कुशादे इल्म वारो आहे। यानी जेके माण्हू ख़र्च कनि था पिया अल्लाह जी राह में, उनजे ख़र्चनि खां ऐं उनजे नियतुनि खां ऐं इरादनि खां अल्लाह जी ज़ाते बाबरकात वाक़ुफ़ आहे। अल्लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह, उहे शख़्स जेके ख़र्च कनि था पंहिंजे मालनि खे अल्लाह जी राह में, सुम्म ला युतबिऊन, पोइ उनजे पुठियां नथा लॻनि, मां अनफ़क़ू, जेको ख़र्च कयाऊं, मन्नन भला अज़न, न अहसान करण जे न इज़ार। फ़रमाए त लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, उनजे वास्ते उन्हनि जे रब वटि वॾो अजुरु आहे ऐं न आहे ख़ौफ़ मचे उन्हनि जे, न उहे ग़मगीन थींदा। अल्लाह ताला उनखे ख़ौफ़ मां, गम मां निजात अता फ़रमाए थो पियो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में इरशाद फ़रमायो ख़ैरात ॾियण खां पोइ उनजे पुठियां लॻी न वञिजे, ॾेई ऐं उनखे विसारे छॾिजे। पोइ पुठियां लॻण जा मिसाल अल्लाह ताला ॾिए थो, हिकु आहे मन्नन, ॿियो आहे अज़न। हिकिड़ा ईज़ाह ॾियण जे लाइ, ईज़ाह ॾियण जे लाइ ख़ैरात ॾेई पोइ उनखे ईज़ाह ॾींदा आहिनि, हिकिड़ा वरी ख़ैरात ॾेई करे उनजे मथां अहसान कंदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे 2 कम करे पंहिंजे ख़ैरातुनि खे बातिल न कयो। यानी अहसान करण मां मुराद छा आहे, माण्हुनि जे मुंहं ते उहो शख़्स अची वञे
त हिन खां बर्दाश्त ई न थिए ऐं माण्हुनि जे मुंहं ते हुनखे चए अदा हीउ फलाणो शख़्स अथव हेल हिनखे मां ज़कात ॾिनीमांसि जी न हिनखे ज़कात मानी हे अदा हिनखे मां लटा वठी ॾींदो आहियां साईं हिनखे मां महीने जो राशन गिरंदी घर मां मोकिलींदो आहियां इहो अहसान करणु आहे जॾहिं अलाह जी राह में तूं ॾी थो पियो त हाणे तोखे इहो न जुग आहे इहो त करम उन करीम रब जो आहे जीअं असांखे ॾिनो आहे असां बि त कंहिंजे दरवाज़े जा मुहताज आहियूं ऐं ईज़ा ॾियण मां मुराद छा ऐं उनखे ख़ैर ख़ैरात ॾेई करे हुन मां वरी कमु वठणु हीअ त मुंहिंजो अंत खणी वञी मशीन था पिसाए कराया वारो करंदा हुनजी दिलि त कोन चवंदी पर हू बि वीचारो मजबूर आहे त मूंखे ख़ैरात हिन ॾिनी आहे जेकॾहिं हे कमु मां न कंदुसि त वरी मूंखे यादि ई कोन कंदो पोइ हुनखे तकलीफ़ ॾियणु अदा वारो कर ओता खे चयां त बुहारी ॾेई वठि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त अलाह जी राह में ख़र्चु करण खां पोइ इहा ॻाल्हि जे पुठियां तव्हां न लॻो ऐं उनखे विसारे छॾियो जो अलाह तव्हांखे इहा तौफ़ीक़ अता फरमाई आहे जो उनजी राह में तव्हां ख़र्चु कयो आहे यानी ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त पोइ जेके शख़्स रियाकारी बि नथा कनि ऐं अहसान बि नथा कनि ऐं इज़ा बि नथा ॾियनि अलाह ताला फरमाए थो उन्हनि जे वास्ते उन्हनि जे रब वटि वॾो अजो आहे क़ौलुम मारूफ़ुन व मग़फ़िरतुन ख़ैरुम मिन सदक़तिन यतबउहा अज़न वल्लाहु गनियुन हलीम क़ौलुम मारूफ़ माना सुठी ॻाल्हि चवणु सुठी ॻाल्हि इन मां मुराद ज़बान सां भलो ॻाल्हाइणु अलाह ताला खे ॾाढो पसंदि आहे व मग़फ़िरतुन जी माना आहे दरगुज़र करणु ख़ैरुम मिन सदक़तिन यतबउहा अज़न उहो सदको जंहिंजे पोयां लॻी तव्हां कंहिंखे ईज़ा पहुचायो था इन खां त सुठो ॻाल्हाइणु भलो आहे इन ख़ैरात खां सुठो ॻाल्हाइणु भलो आहे ऐं दरगुज़र करणु माफ़ु करणु इहो बि जेको आहे सो तव्हांजे उन ख़ैरात खां जंहिं ख़ैरात जे अंदरि ईज़ा ॾियणु आहे जंहिं ख़ैरात जे अंदरि अहसान करणु आहे जंहिं ख़ैरात जे अंदरि रियाकारी करणु आहे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात में त क़ौलुम मारूफ़ुन यानी भलो ॻाल्हाइणु ऐं मग़फ़िरतुन ऐं दरगुज़र करणु इहो क़ौलुम मारूफ़ मां मुराद छा आहे त अक्सर करे ईअं थींदो आहे जेकॾहिं को माण्हू ख़ैरात घुरंदो आहे त सॼी जान में बाहि लॻी वेंदी आहे सफ़ा ऐं उनखे असां ख़सीस सम्झंदासीं ऐं उनखे ताना बि ॾींदासीं हाणे जीअं रब जो नालो वठी आयो आहे कॾहिं इहो बि त गौर करणु घुरिजे असां यानी ॿिए कंहिं ते कावड़ न हूंदी बाक़ी ख़ैरात घुरंदड़ जे मथां असांजी कावड़ हरू भरू बि थींदी आहे अलाह ताला फरमाए क़ौलुम मारूफ़ुन ख़बरदार पंहिंजी ज़बान खे संभाल हिते तूं सुठो जवाबु ॾे सुहिणो जवाबु ॾे क़ौलुम मारूफ़ यानी कुझु नथो ॾी इहो तुंहिंजो सुठो जवाबु ॾियण बि तुंहिंजी ख़ैरात खां भलो आहे जंहिं ख़ैरात जे अंदरि ईज़ा ॾियणु आहे जंहिं ख़ैरात जे अंदरि रियाकारी करणी आहे यानी कम से कम जेको साहिल तोखां घुरे थो पियो उनखे जवाबु त तूं सुठो ॾे न ऐं असां अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ उनखे ॻाल्हाईंदा उनखे ताना हणंदा त तूं ॾंडो आहे तूं कमाए सघे थो ऐं उनजे मथां टोक ठठोल कंदासीं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन खां मनो फरमाए त कुझु पाण में बर्दाश्त रख ऐं उनखे दरगुज़र कर फरमाए त वल्लाहु गनियुन हलीम ऐं बेशक अलाह ताला बेपरवाह जेको बेपरवाह हूंदो आहे न उहो ज़ालिम हूंदो आहे पर फरमाए त गनियुन हलीम मां बेपरवाह बि आहियां त बुर्दबार बि आहियां त जंहिंखे अलाह घणी नेमत ॾे माल ॾे कंहिंमें मुंहिंजो कमु ई न हुजे उनखे अरबी में घणी सॾिबो आहे अजान जो कंहिंमें कमु ई न आहे सॼी दुनिया जो हिन में कमु आहे पोइ इन सिफ़त जे करे उहो इंसानु जेको आहे सो ॾाढो थी वेंदो आहे बेपरवाह थियण खां पोइ उहो ज़ुल्म जी तयारी में लॻो पियो हूंदो आहे ऐं माण्हू सां पछाड़ी ॿियो ज़ुल्म न कंदो त बि ज़बान दराज़ी ज़रूरु कंदो पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वल्लाहु गनियुन हलीम कम से कम तव्हां पंहिंजे रब जी तरफ़ ॾे त नज़र कयो केॾो त बेपरवाह केॾो गनी आहे पर उनजे बावजूद बि उहो हलीम आहे ऐं दरगुज़र फरमाए थो अलाए छा माण्हू ख़ुदा जे शान में था ॻाल्हाइनि अलाह जे हक़ में अलाह कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ था चवनि पर उहो हलीम आहे जेको पंहिंजे माननि खे दरगुज़र फरमाए थो पियो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तूं त मोहताज आहीं ऐं तो में बर्दाश्त कोन्हे की पर उहो करीम रब ॾिस बेपरवाह थी करे दरगुज़र करे थो पियो कंहिंखे माफ़ु कर कंहिंखां दरगुज़र कर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे तालीम अता फरमाए थो फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुब्तिलू सदक़ातिकुम बिलमन्नि वल अज़ा अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ईमान वारो तव्हां पंहिंजे सदक़नि खे बातिल न कयो छा सां बिलमन्नि वल अहसान ईज़ा सां पंहिंजूं ख़ैरातूं बर्बादु न कयो कंहिंखे ख़ैरात ॾेई करे उनजे मथां थोरो कयो ॼण ख़ैरात कयल तव्हांजी लुड़ी वई बर्बादु थी वई
ख़ैरात ॾियण खां पोइ हुनखे इज़ा ॾियो, गार ॾियो, उनजे मथां ठठोल कयो, टोक कयो, तव्हांजी ख़ैरातूं बर्बादु थी वेंदियूं। अलाह ताला फरमाईंदो कल्लज़ी युनफ़िक़ु मालहू रिया अन्नास, उहो शख़्स जेको माल खे ख़र्च करे थो पियो ॾेखारण माण्हुनि खे, हूअं न कंदई, माण्हू ॾिसंदई पोइ कंदई, इश्तिहार छापराईंदई, बैनर लॻाईंदो त अॼु फलाणो माण्हू ज़कात विराईंदो, अॼु फलाणो माण्हू ख़ैरात कंदो। फरमाए त अल्लाज़ी युनफ़िक़ु मालहू रिया अन्नास ला युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर। अल्लाह ताला फरमाईंदो इनजो इहो ईअं अथव ॼण अलाह ऐं आख़िरत जे मथां जो ईमान ई कोन्हे, तॾहिं इहो कमु करे थो पियो। जॾहिं जंहिंजे लाइ ख़ैरु करे थो पियो त उहो त ॾिसे थो पियो न, बाक़ी दुनिया खे ॾेखारे तूं छा कंदे। फरमाए त मसलहू कमसले सफ़वान अलैहि तुराबुन फअसाबहु वाबिलन फतरकहु सलदा ला यक़दिरून अला शैइन मिम्मा कसबू वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वरी इन जो मिसाल ॾिए थो पियो। इन जो मिसाल इहा जे हिकिड़ो चिकनो पथर हुजे, जेको गोलाई पथर हूंदो आहे, जंहिंखे लसो पथर चइबो आहे, चमकंदड़ चिकनो पथर हुजे, पोइ उनजे मथां मिटी पएसि, दज़ पवंदी वञेसि उन पथर जे मथां, पोइ उनजे मथां वॾो मींहुं जो वसे त तव्हां अंदाज़ो लॻायो त छा उनजे मथां खां मिटी जी ज़री रहंदी, का बि कोन रहंदी। उहा मींहुं पवण खां पोइ पथर सफ़ा साफ़ थी वञे, ज़री बि मिटी उनजे मथां विहे, ला यक़दिरून अला शैइन मिम्मा कसबू, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जेको हुन कमायो आहे पंहिंजे कसब मां, कंहिं शइ जे मथां क़ादिर न थींदा। यानी पथर जे मथां जो मिटीअ जी वरी मिटी दज़ बीठी, दज़ जे अंदरि त एतिरी ताक़त बि कोन हूंदी आहे, वरी जो वॾ फुड़ जो मींहुं वसे त पथर साफ़ करे छॾे, उनजे मथां दज़ जी ज़री कोन रहे। त अलाह ताला जी ज़ात मिसाल ॾिए थो पियो त उन्हनि जूं नेकियूं ईअं साफ़ थी वञनि जीअं पथर साफ़ हुजे। ऐं अलाह ताला पथर जो मिसाल छो ॾिनो, छो जो मुनाफ़िक़ जे दिलि पथर जे मिसल आहे, पथर जे मिसल आहे। पोइ थोरो घणो अमल जेको करे थो पियो न, उहा दज़ जे मिसल आहे, दज़ जी मिटीअ जे मिसल आहे। पोइ उनजे मथां जो पाणी पए त उहो अमल बि हलियो वञेसि, ऐं क़यामत जे ॾींहुं जेको कमाई उनखे का शइ उनखे हासिलु बि न थींदो। फरमाए त वल्लाहु ला यहदिल क़ौमिल काफ़िरीन, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात काफ़िर क़ौम खे हिदायत नथो फरमाए। यानी अलाह ताला मुनाफ़िक़ जे दिलि जो मिसाल पथर ॾिनो आहे। ऐं मिटी छो मिसाल ॾिनी, मिटीअ जी मथां पथर जे मिटी, छोजो असली बुनियादु आहे त मथी आयत में अलाह ताला फरमायो मिसल दाणे जी आहे, पर उहो दाणो सत संग ॼमाए, पर पवंदो छा में, मिटीअ में पवंदो न, मिटीअ में जॾहिं पवंदो तॾहिं त सत संग वढिबा, पर हिन जी मिटी कोन रही त पथर जे मथां छा ख़ाक ॼमंदो। पथर जे मथां त को सलो ई साओ नथो थी सघे। त मानो थियो त जेके रिया करे ऐं माण्हुनि खे ॾेखारे करे नेकी कनि था पिया, ख़ैरात करे माण्हुनि खे खाराइनि था, सिर्फ़ु ॾेखारण जे वास्ते, अलाह ताला उनजो मिसाल ईअं थो ॾिए त उनजो त सलो बि साओ कोन्हे, का शइ उनखे हासिलु थींदो ई कोन्हे। लेकिन अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पहिरीं आयत मुबारक में असांखे ख़ैरात करणु, सदके करणु ऐं माण्हुनि खे उघाड़नि खे ढकाइण, उनखे खाराइण जी तालीम ॾिनी। उनखां पोइ अलाह ताला असांखे सेखारियो त ख़ुदा जी राह में ख़र्चु कीअं करणु, अलाह जी राह में ख़र्चु करण जो तरीक़ो बि सिखो। करणु ज़रूरी आहे, पर उहो तरीक़ो उहो अख़्तियार कयो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात वॾा सख़ी हुया, वॾा जवाद आहे, पर अलाह जे महबूब खारायो, पर कॾहिं रिया, कॾहिं कंहिंजे मथां थोरो कोन कया। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि बि उनजे मथां ईअं अमल कयो आहे। अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।